यार बसर बादशाह, हाँ। हमारी मोटरसाइकिल यार वो पेट्रोल लीक भी करे। को मसलो ही कोने मोटरसाइकिल के पेम्पर बदी छॾ लीकेज खत्म। बसर बादशाह हाँ आऊं हजाम आहियां। मुंहिंजो हजाम जो दुकान हो तो मालिक खे आऊं 3000 रुपया ॾींदो हुउसि, कोई बि हुन दुकान मूंखां वठी लाथो आहे। तूं दुकान जे मालिक सां वातखोरी कई हूंदे। हाँ तूं ही वात जो किन्नू माण्हू ग्राहक ई चवंदा आहिनि त हजाम कोन शेमत आहे। न न मूं खाली इहा शिकायत ॾिनी त बाबा तुंहिंजी दुकान में कुआ घणा आहिनि, सॼो ॾींहुं त डांसूं कनि। पोइ त हुन हक़ ते तोखां दुकान फुरियो न। सो वरी कीअं? हाणे 3000 रुपए में कुआ ई डांस कंदा, बाक़ी हू माधुरी खे त कोन डांस कराईंदो। हा बाबा ओ बाबा बाबा हाँ हाँ बाबा एक ॻाल्हि चवां बाबा, एक ॻाल्हि चवां। छोरा अॼु न चओ मुंहिंजी तबीयत ख़राब आहे, सुभाणे चइजां। अरे बाबा तोखां पैसा थोड़ी तो घुरां जो तुंहिंजी तबीयत ख़राब थी थिए। अड़े पर हरू भरू मूंसां ॻाल्हि छो थो करीं? वञी माणे सां ॻाल्हि कर न, जेका सॼो ॾींहुं खट ते चढ़ियो, खट जे चेल सां भञो वेठी आहे। बाबा वो अम्मा सां ॻाल्हायो तो त अम्मा चवे थी 5 साल जी ॻाल्हि आहे, ॻाल्हि बि त अहिड़ी आहे न। चङो कर ॻाल्हि, कहिड़ी ॻाल्हि थो करीं? बाबा बाबा उहा साम्हूं वारी सोढी आहे न, उन सां मुंहिंजी शादी कराए। छोरा या जूते सां अंधो थी वेंदे, सोढी न। पर छो बाबा, उहा त मूंखे ॾाढी वणंदी आहे। ए छोरा सपूरा वारी धीअ सोढी जी ॻाल्हि पियो करीं न। हा बाबा हा। अरे तोखे कीअं सम्झायां, कुटे कुटे वरी कुटींदोसीं। ईअं सम्झ उहा तुंहिंजी भेण आहे। छा बाबा भेण? हाँ बच्चा, तूं असल में छा आहे त जवानी दीवानी हूंदी आहे। जवानी में असां बि वॾो किन कयो हो। ठीकु आहे बाबा, जे इहा ॻाल्हि आहे त हींअर ई वञी तो अम्मा खे ॿुधायां, हा। पाणी जी ख़बर पए तोखे। हा वञ ॿुधाए, वञ माणे जा कन बर कर। चइबो त बसर बादशाह जवानी में तव्हां बि जाम आयाशू कई हूंदी। बस यार जुमन जांगीड़ा छा तो पुछी, पुखिए कुत्ते वांगर हर हंध मोह हणंदो। इन आदत तां तो पादर पे जाम खाधा हूंदा। न झलियोस रुगो अवां जे घर, तॾहिं पादर खाधा। यार मूंसां हिकिड़ो मसइलो थी पियो आहे। कहिड़ो मसलो? तुंहिंजो वॾो ऑपरेशन थियण वारो आहे छा? मूं वारो पुट ॾींहं में 10 दफ़ा थो वेंजे। तूं बाथरूम जो साबण लिकाए छॾ, कोन 10 दफ़ा वेंजंदो। अॼु जे नौजवान नस्ल पंहिंजी तबाही पंहिंजे हथ सां कई आहे। साबण जा त असल डर कढो छॾी। बाबा 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 आऊं सोढी सां ई शादी कंदुसि। छोरा जाए हे त पंज वठ। अड़े सोढी तुंहिंजी भेण आहे। अड़े भेण भाॼी कॾहिं शादी थी आहे? बाबा आऊं अम्मा खां पुछियो पियो अचां, अम्मा चयो त इहा शादी थींदी, तूं पिणे जो पुट ई कोन आहे। छा? 哎呦我的妈！